अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खुसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो उदासी टेक यूट्यूब चैनल। अॼु रिव्यू कंदासीं जेको सिंधी बहितरीन मेगा सोप शेयर रियासत ऐं पंहिंजा वेरी ॿिन्ही ड्रामे जी तव्हांखे अपडेट ॾींदुसि हिन वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अवां जो पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बार बार मां अपडेट ॾींदो अचां थो पियो। दोस्तों, पंहिंजा वेरी ड्रामो तव्हां ॾिठो त हसीना बेगम कीअं जाबिर खे हिकु ब्लैकमेल करे थी पई, औरत थी करे पंहिंजे यार आशिक पुराणे खे ज़लील ख़्वार करे थी। जाबिर उठ हेॾो त मजबूर थी चुको आहे, उन पंहिंजा दोस्त पंहिंजा भाइर पंहिंजा सौट सभु विञाए वेही रहियो आहे। हाणे हू आंगननि ते नचे थो, कॾहिं चाकर उनखे धमकियूं ॾिए थो, कॾहिं रुंडो ॾिए थो, कॾहिं हसीना ॾिए थी, ऐं होॾां क़ासिम फ़िलहालु उते ॿधो पियो आहे। हेॾां वरी जेको आहे सावल तव्हां ॾिठो त कीअं वार्निंग ॾिए थो पियो रुंडे खे, अगरि थोरो बि तव्हांजो हथु नज़र आयो मुंहिंजे भाउ जे क़त्ल में त तव्हांखे मां कोन छॾींदुसि, ऐं अगरि तव्हां उन में मुलविस थियो। अहिड़े हिसाब सां तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त जंहिंमें होॾां चाकर खान वार्निंग ॾिनी वेठो आहे पंहिंजे सौट खे त कीअं बि करे वाठा पकड़े अचु, कुझु बि कर कासिम खे पकड़े अचु। उहो ज़ोर ॾींहुं राति लॻाए थो पियो। कासिम वाद में तो मवालनि खां छॾाए वेंदो ऐं पोइ उहो हथु ईंदो सांवल जे। दोस्तों, अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़।